में छा मौक़ो इख्तियार कयो आहे, अदालत पारां कहिड़ा अहकामात मिलिया आहिनि इन जी तफ़सील चयो। जीअं त जेको मोहम्मद जुम्मन अली लगारी आहे, जेको ख़ादिम दोस्त पैनल जो जेको उम्मीदवार हो ज़िले सदर लाइ, उन जेको इलेक्शन कमीशन हिते लोकली जेको डिस्ट्रिक्ट जी इलेक्शन कमेटी ठही हुई, उन में जेको चेयरमैन हो हुन अकेले सर फार्म रद्द कयो। वाइस चेयरमैन ऐं जेको सेक्रेटरी मरकज़ जे तरफ़ां जेके कमेटी नॉमिनेट थियल हुई, उन्हनि जे विदाउट कंसंट जेको नॉमिनेशन फार्म खे रद्द कयो हो, तो असां उन खे चैलेंज कयो आहे। इलाही सारा काफ़ी सारा ग्राउंड आहिनि ऐं जीअं त इहो हाणे मैटर अदालत में पेंडिंग आहे, उन जे करे वधीक असां राय नथा ॾेई सघूं। जेको बि अदालत जो फ़ैसिलो हूंदो ऐं अदालत इब्तिदाई ॿुधण खां पोइ, आर्गूमेंट ॿुधण खां पोइ सभिनी धुरनि खे जेके बि हिन में कंसर्न आहिनि उन्हनि खे नोटिस इशू कंदे 7 तारीख़ ते हिन जी ॿुधणी मुक़ररु कई आहे। सर, तव्हां कीअं था सम्झो कि हीउ जेको अमल कयो वियो आहे कानूनी तौर ते इन जी हैसियत छा आहे? ॾिसो, कानूनी तौर इलेक्शन राइट ऑफ एसोसिएशन जेको पाकिस्तान जो आइन आहे, उहो जेको इंसान जो बुनियादी हक़ आहे। असांजो जेको पिटिशनर जो जेको ख़ादिम दोस्त पैनल आहे, जेको उस्ताद पैनल आहे, उन्हनि जो इहो ई मौक़फ़ हो त इलेक्शन थिए। इलेक्शन आहे हिकिड़ो जमहूरी प्रोसेस आहे ऐं दुनिया सॼी में ई आहे, डेमोक्रेटिक प्रोसेस हुजणु खपे ऐं इलेक्शन थियणु खपे, पोइ जेको खटे या हारे।